सैरी जे MSH सेंटर अस्पताल में रेंजर्स पारां हिकु ॾींहं वारी मेडिकल कैंप लगाई हुई, जंहिंमें डॉक्टर मेजर जावेद ख़ुश्क मुख़्तलिफ़ बीमारी में वरतल मर्द औरतुनि ऐं ॿारनि जो फ्री चेकअप करे इलाज कयो। उन्हनि खे मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं। टे तरफ़िन कासिम रेंज जे माहिर डॉक्टर मेजर जावेद ख़ुश्क, कैप्टन राशिद हुसैन, डॉक्टर मोहम्मद अहमद, डॉक्टर माजिद हुसैन नईम मुग़ल कैंप में आयल 2000 जे लॻभॻि मरीज़नि खे चेक कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर मेजर जावेद ख़ुश्क चयो त हितां जा घणा माण्हू छाती जी बीमारी में मुब्तला आहिनि ऐं असांजी कोशिशि आहे त उन्हनि जो इलाज कयूं। टिंडो हैदर जमाली कॉलोनी जी रवासण 19 वर्षनि जी नौजवान नारी पीउ ऐं माइटनि पारां मिलंदड़ धमकी के ख़िलाफ़ तहफ़्फ़ुज़ी अपील कई आहे। टिंडो हैदर जमाली कॉलोनी जी 19 वर्षनि जी नौजवान नारी माली बलोच पारां पीउ ऐं ॿियनि माइटनि पारां मिलंदड़ धमकी के ख़िलाफ़ साहिबनि खे ॿुधायो त 3 महीना अॻु माइटनि पंहिंजे राज़ सां हुनजी शादी करंदड़ बख़्श सां ॾेवट करे कराई। कुझु ॾींहंनि खां पोइ संदसि माइट इमाम बख़्श पहर जे चवण ते संदसि निकाह टोड़ाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि ऐं हू खेसि पंहिंजे मुड़ुस खां अलॻि करणु चाहिनि था। मूंखे मुड़ुस खां बेदार करणु चाहिनि न आहियां, पंहिंजो मुड़ुस छॾींदसि न छा। मुंहिंजा माउ पीउ ॿियनि जे चवण ते लॻी मुंहिंजे मुड़ुस खे मूंखे दार करणु पिया चाहिनि ऐं जेको बि मुंहिंजा माउ पीउ मूंखे चवनि पिया, पर आउं कोन पंहिंजो मुड़ुस कोन छॾींदमि। भले पिया मूंखे चवनि या छा आहिनि, पर आउं पंहिंजो मुड़ुस कोन छॾींदसि। न पंहिंजो मुड़ुस कोन छॾींदसि, छा बि थी वञे। बाक़ी मूंखे धमकियूं ॾियनि, छा बि करनि, भले पिया करनि, मूंखे कुझु कोन्हे, उहो मूंखे परवाही कोन्हे हुनजी। संदसि चवणो त बस वारा हुनजे मामले जो नोटिस वठी खेसि इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾियारनि। सिंध यूनिवर्सिटी ॼामशोरो में पार्ट बसनि जी मरमत न थियण ख़िलाफ़ मुलाज़िमनि पारां एहतिजाज करे गाॾियूं बंदि कयूं वियूं ऐं इंतिज़ाम ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई हुई। रजिस्ट्रार जी ख़ातिरी बाद एहतिजाज ख़त्म कयो। सिंध यूनिवर्सिटी ॼामशोरो में पार्ट बसनि जी मरमत न थियण ऐं मुलाज़िमनि खे ओवर टाइम ड्यूटी जो उजरो न मिलण ख़िलाफ़ मुलाज़िमनि जी तंज़ीम सेवा जे सदर मोहम्मद अली घांगरो ॿियनि जी अॻवानी में सिंध यूनिवर्सिटी बस वर्कशॉप में एहतिजाज कयो हो। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त यूनिवर्सिटी जी करोड़ रुपयनि जी पॉइंट बसुनि जा टायर, सीटूं ऐं मशीन मुकमल तौर ते तबाह ऐं नाकारा बणिजी चुकियूं आहिनि, जंहिं सबबि को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश अची सघे थो। हिन मुताबिक़ कयो आहे त गाॾियुनि जी मरमत कराई वञे ऐं ओवर टाइम ड्यूटियूं कंदड़ ड्राइवरनि ऐं क्लीनरनि खे जाइज़ उजरो पिणु ॾिनो वञे। इदारे जी गाॾियूं बचाई वञनि, जेके लखें रुपयनि जूं करोड़ रुपयनि जूं गाॾियूं आहिनि, हिन जो मेंटेनेंस जेको कयो वञे, छो त सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता को बि नुक़सानु थिए थो ऐं को स्टूडेंट शागिर्द असांजो किरी थो पए, या जेकॾहिं को ड्राइवर ॾिसो ब्रेक या लेदर ख़तमु गाॾियुनि जा, हीअ था कनि सिर्फ़ु 2 टायरनि जा लॻाइनि था, वरी 2 खे छॾींदा, वरी 2 जा कंदा। गाॾी जो मुकमल जेको माना मेंटेनेंस थियणु घुरिजे ऐं पोइ सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता को नुक़सानु थी पियो त उहो ड्राइवर जे गीचे में जनता जेका इहा इंसाफ़ न आहे। केतिरनि ई महीननि खां वठी सिंध यूनिवर्सिटी जे ट्रांसपोर्ट में मसइला आहिनि, जिन में वॾे में मसइलो टायरनि जो मसइलो आहे। ही जेके मुलाज़िम आहिनि, ड्राइवर आहिनि, इहे वीचारा सवें मुलाज़िम, सवें उस्ताद ऐं सवें शागिर्द खणी हिननि रोडनि ते हलनि था ऐं कंहिं वक़्तु बि हुननि जा रोडनि ते टायर फाटी सघनि था ऐं कंहिं फाटा बि आहिनि। पोइ हिननि जे कंट्रोल खां गाॾियूं निकिरी वञनि थियूं, पोइ वरी जॾहिं के एक्सीडेंट थियनि था त पोइ उन जा ज़िम्मेवार बि इन्हनि ड्राइवरनि खे ठहिरायो थो वञे। असां लिखी ॾिनो आहे बाबा, कुझु बि थियो ज़िम्मेवार इंतिज़ामिया हूंदी, पर इंतिज़ामिया ते ऐं कन ते जूं कान थी चुरे। ही डेली असां टायरनि जो मसइलो आहे, असांखे ऑयल कोन थो मिले टाइम ते, असांखे ऑयल फिल्टर कोन था मिलनि, असांजी गाॾियुनि जी कुशन जा तव्हां पाण फ़ोटू कढिया आहिनि। असां डेली अवर इवनिंग ते माना राति जो 12 ताईं था असांखे हलाइनि। अगरि ड्यूटी नथा कयूं त इंतिज़ामिया चए थी बाबा ड्यूटी न कंदा तव्हांजी बदिली कई वेंदी। असांखे ड्राइवरनि खे टार्चर प्रेशर इहे था ॾियनि। आख़िर असीं ट्रांसपोर्ट वारा वञूं केॾांहुं? मुलाज़िमनि जे एहतिजाज दौरान सिंध यूनिवर्सिटी रजिस्ट्रार अमीर अली अबड़े पहुची ख़ातिरी कराए एहतिजाज ख़त्म करायो। मेहड़ में शहरी इत्तेहाद राइस मिल एसोसिएशन, अनाज मंडी एसोसिएशन जे सॾ ते शहर में वधंदड़ बदअमनी ख़ासि करे वापारी मोहम्मद खान घांगरो जे घर मां 5 लखनि जे धाड़े ऐं फ्लोर मिल मां 50,000 फुरो वारे वाक़नि ख़िलाफ़ शहरी इत्तेहाद राइस मिल एसोसिएशन, अनाज मंडी एसोसिएशन जे सॾ ते सभी शहरनि वापारनि दुकानदारनि राइस मिल एसोसिएशन जे सदर न्याज़ बुर्डे, शहरी इत्तेहाद जे सदर अब्दुल चना ॿिनि जी अॻवानी में बाईपास खां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जीअं थाणे जे भरिसां पहुता त पुलिस खे रोके वरितो, जिते मुज़ाहिरीन धरणो हणी वेही रहिया। SSP दादू SHO मेहड़ बदअमनी ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा रहिया। इन दौरान 4 कलाकनि ताईं मुज़ाहिरीन ऐं पुलिस विच में वक़फ़े सां चकरियूं थींदियूं रहियूं। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त रोज़ मेहड़ में ॾोहारीन सरेआम धाड़ा फुरूं चोरियूं करे आराम सां फ़रार थी वञनि था। शहर खे ॾोहारनि हवाले कयो वियो आहे। ॾोहनि खे रोकण लाइ हिकु सिपाही बि मुक़ररु नथो कयो वञे। ॿिए तरफ़ इतला मिलण ते ASP मेहड़ अनिल हैदर धड़े वारे हंध ते पहुची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे ख़ातिरी कराइण बाद एहतिजाज ख़त्म करायो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।